सिंधी मीडिया जो वॾो गेम शो तमादम। बरसात इनामनि जी थिए थी जिते खुलनि लिफ़ाफ़ा बंदि। तमादम सिंध में हमेशा असां अवज लाइ इनामा जी बरसात खणी ईंदा आहियूं। कुझु ज़हन पंहिंजे खे डोड़ायो करे हौसलो पंहिंजो बुलंद। तमादम सिंध में जेको ईंदो उहो ख़ाली हथ कोन ईंदो। आखी कंहिंजी तक़दीर भली कंहिंजे हथ जी लकीर भली आज़मायो सभु हिकु भेरो वरी आहे 16 साल जी तंग। ऐं मेहर निसाब ही छा कयो अथई घर जो हशर? वैसे तमादम सिंध लग केसर है ये बताए। सिंध जो सभ खां वॾो गेम शो दमादम सिंध जा तमाम शोज़ ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।